तुंहिंजो मौला लख लख शुक्र। ओए अम्मा तू इहा ॻाल्हि पक सां कीअं थी करी? पुट मुंहिंजो हवेली में वञणो सालनि में थींदो आहे। संदसि नौकिराणी नूरां जी माउ हिते आई हुई। तंहिं ॿुधाए त सभिनी नौकिराणियुनि खे कढी छॾियो अथनि। कंहिं बि पार खे हवेलीअ में नथा अचणु ॾियनि। पोइ हाकिम हिते कराचीअ में त न अचे हा? ॻाल्हि कुझु सम्झ में नथी अचे। पुट हाकिम खान लाइ चवनि था त रईस दादन खान सां कावड़ी बीठो आहे, तंहिं करे हिते हली आयो आहे। अच्छा पोइ पुट असांजो कहिड़ो कमु, उहो ॼाण संदन कमु। असांजो छो न वञे अम्मा? ऐं हूअं बि आउं पुलिस ऑफिसर आहियां। को मुसीबत में हुजे त उनजी मदद करणु त असांजो फर्ज़ु आहे न। पुट अमजद, मां तोखे कंहिं बि जोखे जे कम में हथ विझणु कान ॾींदसि। हुननि जे अलाए कहिड़ा मामला तूं हरू भरू उनजी खोज हाकिम खां पइजी सघे। अम्मा हाणे तूं महिरबानी करे इन ॾहनि केसां न कजां। मुंहिंजो कहिड़ो कमु, मुंहिंजो अलाए तोसां कीअं ॻाल्हि कई अथनि। बसि हाणे तूं ईअं सम्झ त हवेलीअ जे बारे में तोखे का ख़बर कान्हे। बाबा साईं सभु ख़ैरु लॻो पियो आहे। तव्हांजो ख़बर? कहिड़ी ख़बर ॾियां यार, हिते त भींग थी वई। छोरियुनि वञी कोर्ट में बयानी ॾिनी आहे। कोर्ट में बयानी ॾिनी आहे? अच्छा छा बयान ॾिनो अथनि? चयो त असां रज़ा ख़ुशी सां आलम खान वटि पनाह वरिती आहे। सम्झी पियो न? पनाह वरिती अथनि। पोइ बाबा? पोइ वरी छा, मूंखे त हिकिड़ो ॿियो डपु अची थियो आहे। आलम खान ॾाढो ख़राबु माण्हू आहे बाबा। ॿियो किथे छोरियुनि खां असां ॿिन्ही जे मथां को फरियाद न दाख़िल कराए। बाबा फरियाद दाख़िल कराई त कोन अथई न? छा कराई त कोन अथसि, पर हाँ मीम जा थिया 40 आहे थियो हाकिम 720 यस 720 हाकिम खान 720 तव्हांजो लकी नंबर मोस्ट लकी नंबर 7 ऐं 2 घणा थिया 9 ऐं 9 जेको आहे सो लकी नंबर मोस्ट लकी अंकल मोस्ट लकी नंबर नंबर कहते हो बहुत पसंद वाला प्यारा वाला ये प्यारा वाला जो नंबर पर प्रोफेसर साहब माहिरो बदनसीब जो है बिल्कुल तहां किस्मत प्यारो आहे मोहब्बत आहे माण्हू तहां मोहब्बत कंदा कंधा त ॾिसंदासीं पर प्रोफेसर हींअर त मां पंहिंजे घर जी ठकियल बाज़ी हाराए चुको आहियां। हाँ हाँ चइबो त ईअं इहो दादन खान आहे बि ॾाढो गैर कानूनी माण्हू पुट अमजद हाणे छा थो करे सघे चाचा साईं तव्हां वॾा आहियो ख़ानदानी मामलनि खे वधीक अवनी बहितर सम्झी सघो था। हाँ हाँ ॻाल्हि त ॾाढी ॾुखी थी पई आहे पुट ही माण्हू केॾा न ज़ालिम आहिनि खेनि इहो बि ख़्यालु नथो थिए त हिकु ॾींहुं मरी अलाह ते जवाबु ॾियणो आहे। हाँ हाँ रुॻी दुनिया दुनिया लॻी पई आहे चाचा हाकिम खान खां कंहिं नमूने ॻाल्हि करे ख़बर कढी सघिजे थी जेकॾहिं अव्हां न पुट न इहे मता गोड़ वधी न पवे ऐं आउं हिन वक़्तु बेगम साहिबा खे वधीक परेशान करणु नथो कयां
पोइ चाचा साईं मां त वेही रहिजी छा न ईअं बि त कमु गैर कानूनी थी पवंदो न पुटु बसि पुटु हाणे तूं ख़ालिद ऐं बेगम साहिबा सां या धीअ शमीअ सां हिन बारे में का बि ॻाल्हि न कजांइ बाक़ी आऊं ॾिसां थो त कमु कानून मुताबिक़ थी वञे छा ॿुधाया अञा त मुंहिंजो रधल नारेल गोश्त त मैडम कैनेडा में बि कोन खाधो हूंदो इहो त असां हिते ई कोन खाधो आहे त तूं त कैनेडा जी ॻाल्हि करीं यानी कि डोंट हियर इट कमाल पर मिस्टर रोंगर तू कीअं समझी कि मूं कोन खाधो होगा समझा तूं तथा तव्हां खाधो हाँ तमामु घणो अच्छा 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 त पोइ इहो त ॿुधायो इहो रधिबो कीअं आहे इहो किथे स्पीशीज़ आहे ॿुधाईंदसि पर पहिरियां फी जी 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 फी छा मतिलब यानी कि वाट मतिलब भुलिया आहियो मिसेन भुलिया आहियो फी ॾींदो अव्हांखे फी हिन करे स्कूल जी फी ॾिनी हुई सो ॾिसो ॾिसो अमजद साहब तव्हां मुंहिंजी इंसुलेट करे रहिया आहियो फी तव्हां ॾिया पर दरअसल ॻाल्हि इहा हुई त असांजो स्कूल त हो ई फ्री न अच्छा 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 भला हाणे इहो त ॿुधाए तुंहिंजी मैडम किथे आहे छो भला डॉक्टर साहिबा अॼु डबल ड्यूटी करण जो शौक़ु थियो आहे छा ख़ैर गुल अॼु त मूं ॾाढी थकिजी पई आहियां छो छा थियो यार हिकु बददिमाग़ माण्हू पंहिंजी ज़ाल खे देर सामानी पचाइण ते ज़ख़्मी करे छॾियो ऐं वरी पाण ई अची एडमिट करायो किथे आहे इहो जानवर पुलिस जे हवाले न कयव पुलिस जे हवाले वरी कीअं कयूं पाण वञी रिपोर्ट दर्ज करायो आहे चङो आहे त ख़बर वठे ख़बर वरी केरु वठंदो ज़ाल जॾहिं होश में आई थकिजी वई चए पई त ॾाकण त कीअं आहे हिन में मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे कमाल आहे ईअं ई त मथो ख़राबु पियो थिए न मर्दनि जो हा सुठा आहे वालेकुम सलाम सुठो थियो जो तूं अची वई इट्स नथिंग डॉक्टर आलिया बेड नंबर 9 ऐं बेड नंबर 14 जे मरीज़नि खे मूं इंजेक्शन ऐं मेडिसिन ॾेई छॾियूं बाक़ी बेड नंबर 4 जी मरीज़ चवे थी मां डॉक्टर आलिया खे तव्हां कंहिंखां बि इंजेक्शन न हणाईंदसि हलो त हलो ओके चाचा जुमन अमी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम माफ़ कजो चाचा तव्हां केॾी महिल हिते आहियो मूं तव्हांखे ॾिठो बि कोन जॾहिं अखियूं बंदि हुजूं न पुटु त पोइ कीअं ॾिसी सघिजे हा चाचा साईं मुंहिंजूं अखियूं त सदाईं बंदि रहियूं आहिनि तॾहिं त पर हाणे ईअं कोन थींदो चाचा साईं कोन थींदो छा ॻाल्हि आहे हाकिम ख़ान अॼुकल्ह तूं कुझु परेशान आहीं रईस नंढा हाकिम ख़ान जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि आहे त असांखे ॿुधाए मां
को प्रेस न ढूंढा यार मां तो बच्चो आया वहां जो चाचा मूं अव्हांखे ॾाढो तंग कयो आहे न मूंखे माफ़ कजांइ चाचा साईं माफ़ कजांइ हाकुम साईं जॾहिं इंसान खे पंहिंजी ग़लतीअ जो अहसासु थी वेंदो आहे न त पोइ उनजी माफ़ी न वठिबी आहे कानून बि ईअं थो चवे महिरबानी आहे अव्हांजी चाचा साईं हूअं बि कुझु ॾींहंनि खां हाल हवालो हो मूंखे अव्हां सां पर छो न बाबा छो न त पोइ हीअं था करियूं हाकुम साईं त हलूं था असांजे घर ऐं उते हली था हाल अहिवाल कयूं ठीकु आहे अचो एग्जाम से शेड्यूल अञा न आयो आहे सुभाणे शायदि लॻाई नोटिस बोर्ड ते मथे महीने जी डेट अथनि शायदि चङो त हाणे डॉक्टर थींदी वाह अव्हांजो छा ख़्यालु आहे त MBBS करण खां पोइ असां इंजीनियर थी वञूं आई डिडंट मीन लाइक दैट मुसाफ़िर मुंहिंजो मतिलबु आहे त असां जहिड़नि बीमारनि जो इलाज करण वारा पोइ घर में ई मौजूदु हूंदा आशी हार्ट में ऐं ऑप्थेल्मोलॉजी में स्पेशलाइज करण थी घुरूं ॿई सब्जेक्ट तमामु इम्पॉर्टेंट आहिनि दिलि जो मर्ज़ हिन दुनिया जो सभ खां मक़बूल हर दिल जी मर्ज़ आहे ऐं मुंहिंजो मर्ज़ तमामु वधी रहियो आहे बट माय डियर ब्रदर अञा अलाए केतिरा साल घुरिजनि जो असीं FRPH कयूं तेसि ताईं तुंहिंजो मतिलबु आहे त इन्हनि बीमारियुनि खां बचिजे इहो नामुमकिन आहे माय डियर इम्पॉसिबल पंहिंजी दिलि ऐं पंहिंजे नसीब खे सम्झायो न तेसि ताईं सब्र खां कमु वठो सम्झण ई नथो अचे त सम्झारो पियो त पोइ पहिरीं सम्झणु सिखो माय डियर ब्रदर हीअं आसी दरअसल ना सम्झी बि हिकु सम्झ आहे बिना सम्झे बिना पंहिंजी ना सम्झे जी ख़बर कीअं थी पए ओह माय गॉड आशी रियल था ख़बर ऐं आउं बि हाणे कुझु कुझु सम्झणु लॻो आहियां बेसम्झ आहियां न इन करे समझ ऐं बेसम्झी कॾहिं कॾहिं हिक ॿिए सां पंहिंजी घणियूं न कंदियूं आहिनि ऐं पोइ उन्हनि ॿिन्हिनि में फ़र्क़ु करणु तमामु मुश्किल थी पवंदो आहे तव्हांजो मतिलबु आहे त तव्हां मुंहिंजी जाइ ते अची ड्राइविंग करणु थी चाहियो राइट गौर था कयो ॿई ॼणा हिक ॿिए खे सम्झी नथा सघो त पोइ ॻाल्हायो छो था आई हेट मिस्टेक फिलॉसफी या ॿई सम्झो आहियो या ॿई बेसमझ दैट्स ऑल नो दैट्स नॉट ऑल आशीष मूंखे ॾाढो मुतासिर कयो आहे तंहिं करे मुतासिर कयो आहे रियली डू यू एग्री विद आशीष विद व्हाट समी तू छा थी सम्झे मुझे जो ॻाल्हाए रहा थो ख़ालिद साहब खे मुतासिर करण लाइ नो नेवर ख़ालिद साहब त तमामु वॾो माण्हू आहे वॾा ई असांजी कॾहिं आहे गॾिजी त वॾा थिया हिकिड़े घर में अदा त कहिड़ो था वञो हेलो बाबा रईस आहे जी आउं मौला बख़्श पियो ॻाल्हायां जी कराची मां सॼो सुभाणे सॼो रईस अस्सलाम वालेकुम रईस पिकनिक जो प्रोग्राम ठहियो आहे जी 2 ॾींहंनि खां पोइ जी पर रईस मुंहिंजो नालो न अचणु खपे जी जी तव्हां मोकिलियो मूंसां अची मिलनि जी ठीकु आहे चङो ख़ुदा हाफ़िज़ मौला बख़्श
हा रईस साईं जी आऊं मौला बख्श पियो ॻाल्हायां जी कराची मां सॼो सॼो रईस अस्सलाम वालेकुम रईस पिकनिक जो प्रोग्राम ठहियो आहे जी 2 ॾींहंनि खां पोइ जी पर रईस मुंहिंजो नालो न अचणु खपे जी जी तव्हां मोकिलियो मूंसां अची मिलनि ठीकु आहे चङो ख़ुदा मौला बख्श तो केतिरा भेरा चयो त मैं टेलीफोन न कराईंदो त साहब नाराज़ थींदो मेरी एक त साहब आहे कोन ऐं ॿियो त टेलीफोन आई हुई मूं कई कान हुई तो भला कहिड़ो कमु आहे सेठ साहब जो थोरो कमु हो सेठ साहब आहे कोन चङो आहे हलां ख़ुदा वालेकुम सलाम खान वालेकुम सलाम मुशयो तव्हां भला कल ख़बर मौला बख्श साईं तव्हां हिते कीअं बाबा मां त हिते घणनि ॾींहंनि खां वठी तरसल आहियां हिते तरसल आहियो चइबो त रईस दादन खान बिना खां वॾी सोची आहे छा मतिलब ही त साईं रईस जेका प्लानिंग सोची आहे सा तमामु वॾी सोच वीचार सां सोची अथसि कहिड़ी प्लानिंग जी ॻाल्हि पियो करे मौला बख्श साईं प्लानिंग बराबरि का हिकु कान हूंदी पर ॾिसो न साईं मूंखे बि ख़बर कान हुई ऐं तव्हांखे हेॾां मोकिलियो अथसि इन प्लानिंग जी ॻाल्हि पियो कयां साईं कहिड़ी बकवास शुरू कई अथई दिमाग़ त ख़राब कोन थियो थी साईं ॻाल्हि त बराबरि नाज़ुक आहे ॾुखी आहे तंहिं करे तव्हांखे एहतियात करणु खपे पर साईं हिते आऊं तव्हांजो ई त कमु करे रहियो आहियां कहिड़ो कमु करे रहियो आहीं धूड़ पाए रहियो आहीं ॿियो साईं ॻाल्हि हीअ आहे त दादन खान मूंखे साईं साईं ॻाल्हि त ॿुधो साईं 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 ॻाल्हि त ॿुधो साईं छा मतलब आयो आहीं कुछ ॿुधाइण लाइ ऐं वरी ॿुधाई बि नथो वेह पुट वेह 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 छा ॻाल्हि आहे फैक्ट्रीअ जे मामलनि में का गड़बड़ थी वई आहे छा न मामा अहिड़ी त का बि ॻाल्हि कान्हे त पोइ कहिड़ी ॻाल्हि आहे तूं मूंखे एतिरो मुंझल छो पियो ॾिसण में अचे मामा हिकिड़ी ॻाल्हि आहे पर अभी मतां मूं तुंहिंजी पहिरीं कॾहिं का ॻाल्हि न रखी आहे छा जी मामा त पोइ हाणे अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे घबराई छो थो ॿुधाए छा ॻाल्हि आहे मामा मामा तव्हां मुंहिंजी शादी जे लाइ कुझु अच्छा 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 त इहा ॻाल्हि आहे एतिरी बस त तोखे शादी करणी आहे मूंखे ख़्यालु आहे बाबा तुंहिंजो वॾो ख़्यालु आहे तुंहिंजी शादीअ जे लाइ पर मामा मां सम्झां थी तूं पहिरीं कॾहिं अहिड़ी ॻाल्हि कान कई हाणे करीं थो